कादोकोट में सकाफती ॾियारे जे हवाले सां प्रेस क्लब में शानदार तकरीब कोठाई हुई। तकरीब में उमरकोट खां कहियाल जुमन जोगी मुरलीअ ते धुनूं वॼाए तकरीब में माण्हुनि खे झुमाए छॾियो। तकरीब में सिंध यूनाइटेड पार्टी SDP जसकम जस्त क़ौमी अवामी तहरीक SUP यूथ फ्रंट ऐं ॿियनि तंजीमुनि जे कारकुननि शिरकत कई। खोड़ा में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप तरफ़ां मुख़्तलिफ़ पार्टियुनि नज़ीरनि जे माण्हुनि खे मेड़े मुट करे छॾियो। अवामी आवाज़ जे सॾ ते हलीमुल्ला सूबरे तबसुम वॼण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिकु वॾी शानदार सकाफ़ती रैली कढी वई। ॾहरकी में बि सिंध तरक़ी पसंद पार्टी जी सिंध क़ौमी महाज़ जी सिंध तहरीक मोहल्ला कमेटी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां सकाफ़ती रैलियूं कढी सिंध सां पंहिंजे नाते खे निर्वार कयो। डिगड़ी जे नौजवाननि नवाब ग्रुप जे प्लेटफॉर्म तां दानिश अली आराई ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सकाफ़ती रैली कढी। रैली खे मुमताज़ अली रियाड़, शहीद भुट्टो अॻुवाण सैयद जमाल शाह ऐं ॿियनि ख़िताब कयो। टंडे आदम में सकाफ़ती ॾिहाड़ो क़ौमी गाह जे तौरु मल्हायो वियो। ॻोठ कबूल शाह मां राजूनी इतिहाद पारां ॾाॾा हुसैन बजूरे जी अॻुवाणी में ऐं ॻोठ अलह मरी मां ख़ासि कली बिरादरी पारां गुलाम नबी ख़ासि कली जी अॻुवाणी में JUI पारां मौलाना शौकत बुजूर जी अॻुवाणी समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। जरवार में अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते सिंध जी सकाफ़त ऐं तारीख़ माग बचाओ उनवान हेठि रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी अली गौहर, ख़लील कबोल ऐं फराज़ लुंड कई। रैली में साफ़नि सियासी समाजी कारकुननि तोड़ी शहरनि शिरकत कई। बलूचिस्तान जे इलाइक़े हब में बि सकाफ़ती रंग निखरी पिया। हर पासे माण्हुनि क़ौमी गीतनि ते मस्ती झूमी नची धरतीअ सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk